भारत जे मशहूर फिल्मसाज़ ऐं हिदायतकार रोहित शेट्टी ऐं अदाकार अजय देवगन गॾिजी बॉलीवुड जी मशहूर कॉमेडी फिल्म सीरीज़ गोलमाल जे 5 पार्ट जी रिलीज़ जो ऐलान करे छॾियो आहे। भारतीय मीडिया मूजिब फिल्म सीरीज़ जे असुल मिज़ाह वारे रूह खे मद्देनज़र रखंदे गोलमाल 5 जो स्क्रिप्ट पहिरें 4 फिल्मुनि जी भेट में वधीक मज़ाहिया बणायो वियो आहे ऐं हीअ फिल्म अहिड़ो ख़्यालु पेश कंदी जेको गोलमाल जी दुनिया में अॻु कॾहिं बि पेश न कयो वियो आहे। मीडिया रिपोर्टुनि मूजिब हिदायतकार रोहित शेट्टी हिन वक़्तु पंहिंजे हिकु प्रोजेक्ट में जॉन अब्राहम सां गॾु राकेश मारिया जी बायोपिक ते कमु करे रहियो आहे ऐं जनवरी जे आख़िर में हुन जी शूटिंग ख़तमु करण खां पोइ सिधो गोलमाल 5 जी प्रोडक्शन टीम में शामिलु थींदो। रिपोर्टुनि मूजिब अजय देवगन खां अलावा गोलमाल सीरीज़ जा सभई असली अदाकार ॿीहर गॾु थी रहिया आहिनि, जंहिं करे फिल्म जी मैडनेस ऐं मज़ाह सां भरपूर हुअण बाबति मदाहनि जो तवक़ुआत हींअर खां ई उरूज ते पहुची वियूं आहिनि। गोलमाल 5 जी शूटिंग हलंदड़ साल फरवरी खां शुरू थींदी ऐं जुलाई ताईं जारी रहंदी। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त फिल्म 2027 जे पहिरियनि 6 महीननि दौरान वॾी स्क्रीन ते पेश कई वेंदी। गोलमाल सीरीज़ जी पहिरीं फिल्म में मरकज़ी किरदार अजय देवगन, अरशद वारसी, शर्मन जोशी ऐं तुषार कपूर अदा कया हुआ, जॾहिं त पहिरीं फिल्म में पारेश रावल समेत भारतीय फिल्म इंडस्ट्री जे ॿियनि वॾनि अदाकारनि पिणु किरदार अदा कया हुआ। गोलमाल सीरीज़ जी पहिरीं फिल्म गोलमाल फन अनलिमिटेड 2006 में रिलीज़ थी हुई, जंहिंखे फिल्म बीननि पारां शानदार मोट मिली ऐं फिल्मी मदाहनि उन खे भारतीय फिल्मी तारीख़ में कल्ट कॉमेडी फिल्मुनि जी फ़हरिस्त में शुमार करण लॻा हुआ। पहिरीं फिल्म जी अहिड़ी कामयाबी गोलमाल सीरीज़ जो बुनियादु विझण जो सबबु बणिजी वई हुई। अॻिते हली 2008 में गोलमाल रिटर्न्स, 2010 में गोलमाल 3 ऐं 2017 में गोलमाल अगेन रिलीज़ थियूं, जिन खे पिणु फिल्म शौक़ीननि पारां सुठी मोट मिली। पहिरीं फिल्म जी कामयाबी खां पोइ सीरीज़ जे अॻियां समूरनि हिसनि में लीड कास्ट लॻभॻि साॻी रही, सिर्फ़ शर्मन जोशी टीम खां अलॻि थियो हो, जॾहिं त अजय देवगन, अरशद वारसी, तुषार कपूर, संजय मिश्रा, राजेश हीरजी ऐं मुकेश तिवारी समूरनि फिल्मुनि में पंहिंजे मज़ाहिया अदाकारी जा जोहर ॾेखारिया। गोलमाल सीरीज़ हिन वक़्त ताईं बॉलीवुड जी 9 सभ खां वधीक कमाईंदड़ फिल्म सीरीज़ बणिजी चुकी आहे। सीरीज़ जी पहिरीं फिल्म गोलमाल फन अनलिमिटेड में माण्हुनि खे ठॻण में माहिर चइनि दोस्तनि गोपाल, लकी, माधव ऐं लक्ष्मण जी मज़ाहिया कहाणी हादसाती तौर ते हिकु ज़ईफ़ ऐं नाबीना जोड़े सां जुड़ी वञे थी। सीरीज़ जी ॿी फिल्म गोलमाल रिटर्न्स में गोपाल पंहिंजी शकी मिज़ाज ज़ाल एकता सां रहे थो ऐं हिकु राति मौसम ख़राबु हुअण करे पंहिंजी लग्ज़री ॿेड़ीअ में फासी पवे थो, जिते संदसि कहाणीअ में हिकु मोड़ अचे थो जॾहिं हू हिकु नौजवान औरत जी जान बचाए थो, पर घरवारी खां ॿुधाइण खां डिॼे थो। गोलमाल 3 में प्रीतम यानी मिथुन चक्रवर्ती पीढ़ीअ में पंहिंजे कॉलेज वारे दौर जे प्यार गीता सां मिले थो, पर ॿिन्ही जे ॿारनि जे विच में जंग सबबु ॿिन्ही लाइ गॾु थियण ॾुखियो थी पवे थो। सीरीज़ जी चौथीं फिल्म गोलमाल अगेन में 5 यतीम ॿार पंहिंजे उस्ताद जे जनाज़े लाइ यतीम खाने वापसि वञनि था, जिते संदन मुलाक़ात पंहिंजे नंढपण जी दोस्त ख़ुशीअ जे रूह सां थिए थी ऐं पोइ हू संदसि रूह जी निजात लाइ जाखोड़ शुरू कनि था। भारतीय मीडिया रिपोर्टुनि मूजिब ताज़ी मुलाक़ात बैदि रोहित शेट्टी ऐं अजय देवगन फिल्म जी प्रोडक्शन जल्द शुरू करण जो ऐलान कंदे ॿुधायो त फिल्म सीरीज़ जो 5हों हिसो ठाहिण जो इरादो त घणो पुराणो आहे, पर फिल्म लाइ दिलचस्प स्क्रिप्ट न पिए हथ अची सघियो। हाणे खेनि हिकु दिलचस्प स्क्रिप्ट मिली वई आहे, जंहिं खां पोइ फिल्म जी प्रोडक्शन जो कमु जल्द शुरू करे छॾींदासीं। मीडिया रिपोर्टुनि मूजिब फिल्म जे 5 पार्ट में करीना कपूर पिणु शामिलु हूंदी, जॾहिं त सुनील शेट्टी बि फिल्म जो हिसो थियण लाइ दिलचस्पी ज़ाहिर करे चुको आहे। गोलमाल सीरीज़ खे पंहिंजे मज़ाहिया डायलॉगनि, बरजुस्ते एक्सप्रेशन्स ऐं दिलचस्प अदाकारी जे करे हर उमिरि जे माण्हुनि पसंदि कयो हो। सीरीज़ जा परस्टार ख़ासि तौर ते अजय देवगन, अरशद वारसी ऐं तुषार कपूर जी केमिस्ट्री जा मदाह आहिनि। उमेद कई पई वञे त सीरीज़ जी 5 फिल्म पंहिंजे नए ऐं मुनफ़रिद कहाणी, नए मिज़ाह ऐं मशहूर अदाकारनि जी वापसी सबबु परस्तारनि जी उमेदुनि ते पूरो लहंदी।